सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां गॾु कोरोना वायरस ऐं जहाज़ सानीअ सबबि सादगीअ सां मल्हाई पई वञे। सिंध जी राजधानी कराचीअ में भी ईद उल फितर सादगीअ सां मल्हाई पई वञे। सुबुह थींदे ई शहरियुनि पारां ईद नमाज़ अदा करण बाद पंहिंजनि मिटनि माइटनि यारनि ऐं दोस्तनि सां गॾिजी हिक ॿिए खे ईद जूं वाधायूं ॾिनियूं। जॾहिं त कोरोना वायरस जे ख़तरे सबबि तफ़रीह माग बंदि हुअण करे ॿारड़ा घरनि आॾो रांदि रूंद सां गॾु चोर पुलिस खेॾंदा रहिया। ॿारनि जो चवणु हो त तफ़रीह माग बंदि हुअण करे हू घरनि में कैद थी विया आहिनि। कपड़े लिए थे, चप्पलें ली थी, चश्मे ली थी, पिस्टल ली थी। मेरा ईद तो बहुत अच्छा गुजरा। हमने भी यही सामान लिया, कपड़े, चश्मे, घड़ी। बच्चों की ईद है, वो सारों बच्चों ने पिस्तलें ली हुई है, कपड़े खरीदे, चश्मे खरीदे, टोपी खरीदी है, चप्पलें खरीदी है। पार्क बंद है, हर चीज बोर हो रहा है सब, ये पसीना सबको आ रहा है आजकल। ईद सही नहीं गुजरी हमारी बाबा। ये कोरोना वायरस ने हमारा सत्यानाश किया हुआ है, उसकी वजह से हम ईद सही से नहीं गुजार रहे। हुकूमत के घुर्जे त अहिड़े ख़ुशियुनि भरे मौक़े ते पिस्तौल मां रांदीकनि मथां पाबंदी लॻाए ॿारनि जे हथनि में सुठा रांदीका ॾिना वञनि त जीअं हू पंहिंजो टाइम पास करे सघनि। तफ़रीह माग बंदि हुअण करे मासूम ॿारड़ा गलनि ऐं घिटियुनि में पिस्तौल खणी पंहिंजी ईद जूं ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त हू चोर पुलिस खेॾी रहिया आहिनि, जॾहिं त इंतिज़ामिया खे घुर्जे त हू हिननि जे हथनि में पिस्तौल ॾियण बजाए कलम ॾियनि त उहो बहितरु थींदो। कैमरामैन अली ज़ैदी सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।